नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम। अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वक़ुल जाअल हक़्क़ु व ज़हक़ल बातिल इन्नल बातिल कान ज़हूक़ा। फ़क़द क़ालन नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नद्दीन इंदल्लाहिल इस्लाम। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल उम्मियुस सादिक़ुल अमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। यजीद वक्त की बैयत से मैं इनकार करता हूँ, यजीद वक्त की बैयत से मैं इनकार करता हूँ। जगरते ही लफ्ज चवा तजरदारी वक्त की बैयत से मैं इनकार करता हूँ। हुसैन इब्ने अली, हुसैन इब्ने अली के काफिले का एक सिपाही हूँ। किसी के रोब या लालच में आऊं ये नामुमकिन, किसी जालिम के आगे सर झुकाऊं ये नामुमकिन। खुदा से भी नहीं डरते, खुदा से भी नहीं डरते। ये जालिम कैसे जालिम है, मगर आलिम, मगर आलिम, मगर आलिम जो जालिम से डरे वो कैसा आलिम है। मगर आलिम जो जरदारी से डरे वो कैसा आलिम है। रसूलुल्लाह और अल्लाह पर ईमान काफी है, रसूलुल्लाह और अल्लाह पर ईमान काफी है। तिलावत और इबादत के लिए कुरान काफी है, तिलावत और इबादत के लिए कुरान काफी है। वाजिबुल एहतराम काबिल सद एहतराम जनाब हाजी मुनव्वर अली अब्बासी साहब, सदर लाड़कानो अवामी इत्तेहाद, जनाब बिरादर आदिल अल्ताफ खान उन्नड़ साहब, अदनान अल्ताफ खान उन्नड़ साहब, बिरादर मुकर्रम, बिरादर अजीज मुझो खाइब जनाब अल्लामा राशिद खालिद महमूद सुमरो साहब, बिरादरम जनाब सैयद अकबर अली शाह राशदी साहब, जनाब मुअज्जम अली खान अब्बासी साहब, स्टेज से मौजूद लाड़कानो अवामी इत्तेहाद जा कायदीन, बिरादरम जनाब अल्लाह बख्श उन्नड़ साहब, इन पिंडाल में मौजूद लाड़काने जा खैरतमंद जुर्रतमंद बहादुर निडर साथियों, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। सबका बहरिया मुबारकबाद पेश कया थो, शुक्रिया अदा कया थो पंजन भाईरन जनाब आदिल अल्ताफ खान उन्नड़, अदनान अल्ताफ खान उन्नड़ साहब जो जिन्हें जिन्हें उठा चौकते ही जलसो मुनक्कद करे। इलेक्शन का पहरियों अवामी रेफरेंडम के जरिए जरदारी लीग के यो पैगाम निनो इंशाअल्लाह इंदड़े इलेक्शन में लाड़ करे के तवाजिलाए कब्रिस्तान साबित कदा से इंशाअल्लाह। ये दावा उठाकन तलाड़ कानो साजो गढ़ा, लाड़ कानो साजो किलो, लेकिन बुद्धि छड़ो जरदारी जा गुमाश दो, सिंध जा दुश्मनो, लाड़ काने जा दुश्मनो, इंशाअल्लाह लाड़ काने के तवाजिलाए कब्रिस्तान साबित कदा से। 10 साला दौर इन्हनि जो गुजरियो आहे, बदतरीन दौर गुजरियो आहे। सिंध जे मथां 10 साला दौर गुजरियो आहे, बदतरीन दौर गुजरियो आहे। चवनि था असां लाड़काणे खे पेरस बणायो आहे, असां सिंध खे मिसाली बणायो आहे। जेकॾहिं पेरस वारा अचनि तव्हांजी लाड़काणे वारी पेरस ॾिसण त शर्म में ॿुॾी मरंदा। तव्हांखे शर्म नथो अचे? लाड़काणे वारनि मुहतरमा खां पोइ अवर खे वेलकम कयो, अवर खे इज़त ॾिनी। नवाब शाह कायल अदीब फूलन देवी खे लाड़काणे वारनि वॉर्म वेलकम कयो, लेकिन तव्हां उनजे बदिले लाड़काणे खे तबाह कयो। हाणे ॿुधी छॾियो, हाणे तव्हांजो इस्तक़बाल न थींदो, बल्कि लाड़काणे वारा जूते जे नोक ते तव्हांखे उड़ाए छॾींदो। लाड़कानो अवामी इत्तेहाद, लाड़कानो अवामी सरदारी लीग साहब
ज़रदारी साहब, ज़रदारी लीग जा गुमाश्तो जरा ॿुधायो त सही लाड़काने जे अवाम जो कसूर छा है? जरा ॿुधायो त सही लाड़काने जे अवाम जो गुनाह कहिड़ो आहे जिनजी तव्हां उन्हनि खे सज़ा ॾेई रहिया आहियो? इहो गुनाह हुआ त हिननि शहीद जुल्फ़कार अली भट्टो सां प्यार कयो। इहो गुनाह त हिननि मोहतरमा बेनज़ीर भट्टो खे पंहिंजे जीअ में जायूं ॾिनियूं। इहो गुनाह हुआ त लाड़काने वारनि अखियूं बूटे तव्हांजे तीर ते टपा हया, लेकिन मोहतरमा बेनज़ीर भट्टो खां पोइ तव्हां इहे तीर लाड़काने वारनि खे आया आहिनि। हाणे हिननि तीरनि जो एहतिसाब बि थींदो त हिननि तीरनि जो बदिलो बि थींदो। 90 अरब रुपया, 90 अरब रुपए जी करप्शन, 90 अरब खाई हे उहे पैसा आहिनि जेका अदालत में ज़ाहिर थिया आहिनि, जेका ज़ाहिर न थिया आहिनि ख़बर कान्हे। अॻे मशहूर हो हुजई नाणो त घुम लाड़काणो, अॻे इहो हुजई नाणो त घुम अबा इहो मशहूर हुयो इहो मशहूर। हाणे छा आहे हुजई नाणो त छॾ लाड़काणो। हाणे हिननि ज़रदारी जे गुमास्तनि ज़रदारी अॼु रोड ते जॾहिं घुमी रहिया आहियो, जंहिं रोड ते तव्हांजे पोयां अॻियां पोयां पुलिस जूं मोबाइलूं तव्हांखे प्रोटोकॉल ॾेई रहियूं आहिनि, जंहिं रोड खे तव्हां पंहिंजी जागीर था सम्झो, इहा तव्हांजी जागीर कोन्हे, इहा ख़ैरपुर लाड़काणो पुल ऐं हे रोड बि जेकॾहिं लाड़काणे जे अवाम खे गिफ्ट ॾिनो हो त मरहूम हाजी अल्ताफ हुसैन खान उन्हड़ ॾिनो हो। तव्हां ॿुधायो त तव्हां कहिड़ो कारनामो सर अंजाम ॾिनो आहे? तव्हां ॿुधायो त तव्हां लाड़काणे जे लाइ कहिड़ा फड़ा सर अंजाम ॾिना आहिनि? 90 अरब रुपए जी करप्शन। चवंदासीं तरक़ी थी आहे, भाउ चवंदा तरक़ी थी आहे। हा हा मञूं था तरक़ी थी आहे, साईं मञूं था तरक़ी थी आहे। छा में तरक़ी थी आहे? भिक सां महल ॾिसी अचो तरक़ी थी आहे। अबा इहो तव्हांजो पैसो आहे, इहो अवाम जो पैसो आहे। तरक़ी थी आहे त हिननि जे बंगलनि में थी आहे, हिननि जे महलनि में थी आहे, ॿाहिरि मुल्क महलात में थी आहे, बैंक अकाउंट्स में थी आहे, कराची में थी आहे, हिननि जे ज़ाती महलनि में तरक़ी थी आहे। लेकिन लाड़काणे जो अवाम पुछी रहियो आहे, लेकिन लाड़काणे जो अवाम सवाल करे रहियो आहे त भुट्टो साहब कल भी जिंदा हो, भुट्टो साहब अज भी जिंदा है, लेकिन लाड़काणे जो अवाम छो मरी रहियो आहे? लाड़काणे जो अवाम पूछे तो त भुट्टो साहब त जिंदा है, लेकिन लाड़काणे जो अवाम छो मरी रहियो आहे? अज बाकराणी जो अवाम पूछे तो त भुट्टो साहब त जिंदा है, लेकिन बाकराणी जे थाने ते हिकिड़े मज़लूम खे छो थो क़त्ल कयो वञे? 10 सालनि में तव्हां असांखे छा ॾिनो? न आहल असांजो माली आहे, न आहल असांजो माली आहे। गुलशन ऐं गुलनि जो छा थींदो? बदज़ोक जे हथ में बाग़ रहियो, मासूम वणनि जो छा थींदो? कामनि खे इजाज़त कां जी, बुलबुल जी सदा ते आ बंदिश। हर शाख ते चिबरो वेठो आहे, हर शाख ते ज़रदारी वेठो आहे। अंजाम गुलिस्तान छा थींदो? अंजाम गुलिस्तान छा थींदो? ओ टल आदमी दिल शिकस्तो न थी, कंध मोड़े तॾिस शींह बकरी थी। ये जेका पाण खे शींह था सॾणा आहिनि न, कंध खां पकड़ ॾिसोनि, गिरेबान में हथ विझी ॾिसोनि, इहा बकरी अथव। ओ टल आदमी दिल शिकस्तो न थी, कंध मोड़े तॾिस शींह बकरी थी, रट फेरे तॾिस नांग नोड़ी थी, हथ मोड़े तॾिस वाह पाणी थी। चवनि था लाड़काणो असांजो आहे। अधी लाड़काणो तुझे पीउ ॾाॾे जी जागीर कोन्हे। शहदाद कोट में अदीअ जो बयान आयो, सोशल मीडिया ते ॿुधो, अदी जे कान खोल के सुनो, एक निशान है, एक उम्मीद। अब ये ॿुधो कोन ॿुधो अथव? सोशल में अदड़ी जेकी इम्पोर्ट थी आहे, या नवाब शाह खां अब जेकी असांखे गिफ्ट मिली आहे। अब अदड़ी खे सुञाणींदा आहियो न? अब जे लाड़काणे खे तबाह कयो, आया गिफ्ट। ये आदमी के कान खोल के सुन लो, मां ॿुधाए तो चया थी, हाणे तू कन खोले ॿुध, तुंहिंजा गुमाश्ता तुंहिंजा वाठा कन खोले ॿुधनि। लाड़काणो अवामी ताक़त मुतहिद थी चुको आहे। इंशाअल्लाह ईंदड़ इलेक्शन में तुंहिंजूं ज़मानतूं ज़ब्त थींदियूं। इंशाअल्लाह चवंदा बिलावल भुट्टो ज़रदारी साहब ईंदो,
सही माफ करो, नाराज न थीजो। जेकॾहिं को ग़रीब जो ॿार ज़ात मटाए चवंदा बेग़ैरत आहे। सही माफ कजो। अब आहे को ज़ात मटाए पंहिंजी चङो चवंदुसि, को पंहिंजी ज़ात में चङो चवंदुसि। बिलावल भुट्टो ज़रदारी जो पुट आहे, मोहतरमा जी निशानी ज़रूर आहे, लेकिन मां उन वक़्तु बिलावल खे लीडर तस्लीम कंदुमि जंहिं वक़्तु उहो लाड़काने जे मथां थियल गुज़िश्ता 10 सालनि जो एहतिसाब करे, लाड़काने वारनि जी दाद रसी करे, लेकिन वो पाण मजबूर बणियो वेठो आहे वीचारो। चवनि था बिलावल साहब ईंदो, बिलावल साहब भली अच जाए, संदरा बधी अच जाए, तैयार थी अच जाए, पिनियूं महटराए अच जाए। हाणे निसार खोड़े जे चवण ते लाड़काने वारा वोट कोन ॾींदई, 5000 ते वोट कोन मिलंदी, बेनज़ीर इनकम सपोर्ट ते वोट कोन मिलंदी। हाणे लाड़काने वारा तोखां इंशाअल्लाह 10 सालनि जो वोट जे ज़रिए एहतिसाब भी कंदा त इंशाअल्लाह इंतकाम भी वठंदा। ये कूक दिखी थी रखा खंजर का दिखिया, ये फूक थदी ही रखा ओथर का थदिया, वहमन जे मुकामन में सुती पईया मगर जे ये कौम उठी पई त पोइ महशर का दिखिया। कुछ दोस्त चवनि था साईं केर थो लाड़काने अवामी इत्तेहाद मां भॼे, इंतज़ार में वेठा आहिनि। नासिर वेंदो, राशिद साहब वेंदो, हाजी अकबर साहब वेंदो, हाजी मुनवर साहब वेंदो, मोहतरम अकबर शाहराजी साहब काॾे वेंदो, केर वेंदो। मां अॼु लाड़काणो अवामी इत्तेहाद जे हिन प्लेटफॉर्म तां हिन पूरी क़यादत जे तवसुस सां ही ॿुधाइण थो चाहियां त ज़रदारीअ सां यारी रखणु, ज़रदारी लीग सां ठहणु, ज़रदारी लीग सां मुआहिदे करण खां बहितर इहो आहे त अवाम में वेही करे, अवाम जे लाइ मैदान में अची करे, अवाम जे हक़नि जे लाइ पंहिंजे जान जो नज़रानो पेश कर ज़रदारी लीग सां ठहण खां 1000 दफ़ा वधीक बहितर आहे। वो मर्द नहीं जो डर जाए हालात के खूनी मंजर से, वो मर्द नहीं जो डर जाए हालात के खूनी मंजर से, जिस हाल में जीना मुश्किल हो उस हाल में जीना मर्दी है। भा मौज़म साहब चयो त लाड़काणो सुधरी वियो आहे, साईं चवनि था लाड़काणो सुधरी वियो आहे। भा तव्हांजी ॻाल्हि ठीकु आहे, लाड़काणो त नाहे सुधरियो। हिननि 10 सालनि में लाड़काणे जी जेकी तबाही कई आहे, लाड़काणो नाहे सुधरियो, लेकिन भा मौज़म साहब पक ॼाणो लाड़काणे वारा सुधरी विया आहिनि। हाणे अखियूं ॿूटे वोट न ॾींदा, पंहिंजे मुस्तक़बिल जो बहितर फ़ैसिलो कंदा। ऐं लाड़काणे जे अवाम कयो हो 2013 में शहर लाड़काणे जी सीट ते साईं निसार साहब 21,000 वोट कया। इलेक्शन कमीशन जी रिजल्ट खणी ॾिसो, लाड़काणे शहर वारी सीट ते निसार खोड़ो साहब 21,000 वोट ते एमपीए थियो। 2013 में भी लाड़काणे जे अवाम पीपी मुखालिफ उम्मीदवारनि खे 83,000 खां वधीक वोट शहर जी सीट ते ॾिनो। लेकिन ग़लती असांजी ही, असां उन वक़्तु मुत्तहिद न हासीं, वोट तक़सीम थियो। हाणे मुत्तहिद आहिनि, जमातूं मुत्तहिद आहिनि, क़यादत मुत्तहिदा, अवाम मुत्तहिदा, अवाम बाशऊर थी चुको आहे। पंहिंजी ज़िंदगी जेकी गुज़ारी से हाणे पंहिंजनि बच्चनि जे मुस्तक़बिल खे संवारींदासीं। संवारींदो, तब्दीली आणींदो, ज़रदारी लीग जो मुक़ाबिलो कंदो, को भाड़ो भुत्तो न कराए ज़रदारी लीग जो मुक़ाबिलो कंदो। इस तर्ज़ हुकूमत को उठो आग लगा दो, इस तर्ज़ हुकूमत को उठो आग लगा दो, इस बाग की हर शाख को हर गुल को जला दो। जीना है, जीना है, जीना है तो जीने के लिए मरना पड़ेगा। ये काम जरूरी है मगर करना पड़ेगा। बातिल से बगावत करो, बातिल से बगावत करो, जरदारी से बगावत करो, बस काम यही है। इस दौर में महमूद का पैगाम यही है। मां जेको चयुम अल्लाह से मंजूर मकबूल फरमाए। वमा अलैना इल्लल बलाग। इस्लाम जिंदाबाद, पाकिस्तान पाइंदाबाद।